नाज़िन सखर में बरसातुनि खां पोइ रोडनि जी हालत इंतहाई ख़राब थी वई आहे। शहर जे मुख्य रोडनि रस्तनि ते खॾा पवण सबबि हादसा मामूल बणिजी विया आहिनि। इन ई हवाले सां पेश आहे सखर मां धरती टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ जावेद जतोई जी हीअ रिपोर्ट। अजीज सिंध जे 3 वॾे तारीख़ी शहर सखर में ताज़ो पयल बरसातुनि दौरान गंदो पाणी बीहण सबबि बंदर रोड, रायल रोड, मिनारा रोड, अयूब गेट, तीर चौक, भुटा रोड, वर्कशॉप रोड, कुरैशी रोड, शिकारपुर रोड, मिल्टी रोड समेत सखर जे अक्सर रोड रस्तनि घिटियुनि में खॾा पइजी विया आहिनि, जंहिं सबबि राति जे वक़्तु तोड़े ॾींहं जो हादसा पेश अचणु रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिं सबबि शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बरसातुनि खे तोड़े जो 1 महीनो गुज़री चुको आहे, तंहिं बावजूद बि इंतज़ामिया पारां रोडनि खे पहुतल नुक़सान बाबति का बि कार्रवाई नाहे कई वई। इन हवाले सां सखर जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। ही सखर जी मेन शाहरा आहे बंदर रोड। ही तव्हां असर ॾिसो सखर जी मेन रोड जो साम्हूं मस्जिद बि आहे। इलेक्शन हुई अॼु खां 2 महीना पहिरियों, इन्हनि वटि 80 करोड़ पियो इलेक्शन पैकेज में, जेको हिन इलेक्शन में ख़र्च कयो न ख़र्च कयो। ही रोड अॻ में हिन पेवर लॻल हुयो, सिर्फ़ु हिनखे पैसा ख़र्च करणा हुया, तंहिं करे नाक़स मटीरियल विझी करे रातो राति ही रोड ठाहियूं। ते ॾींहुं मूंखे यादि आहे, उन राति हिन मटीरियल विछायो हुयो, उन राति ते बारिश थी, बारिश में उहो मटीरियल वहिजी वियो। ॿिए ॾींहुं वरी तकड़ में ही रोड ठाहिया विया। त सखर जी अवाम जो पैसो छा हराम जो पैसो आहे? इलेक्शन में ही 80 करोड़ ख़र्च कनि था। पुराणे सखर जो कोशी रोड हिकु राति में ठाहियो। महकमे मौसमियात वारनि हाई अलर्ट कयो हुयो कि तमामु घणियूं बारिशूं अचण वारियूं आहिनि। जॾहिं हिननि खे ख़बर बि हुई हे वक़्त जा हुकुमरान आहिनि, त हिनखे ख़बर बि हुई, हिनखे हाई अलर्ट बि हुयो, उन बावजूद बि हिननि 80 करोड़ रुपयो सखर जी अवाम जो पाणी में उड़े छॾियो। सखर जे रोड रस्तनि जी तमामु बुरी हालत आहे। हालांकि बारिश खे 1 महीनो गुज़री वियो आहे तक़रीबन, पर सखर इंतज़ामिया जी ना हिली आहे त हिन महिल ताईं को बि ध्यानु न ॾिनो आहे हिननि रस्तनि रोडनि ते। आम पब्लिक खे एॾी तकलीफ़ थी थिए अचण वञण जे लाइ, ऐं रस्तनि में पाणी उअं ई भरियो पियो आहे, रोड सॼा टुटी पिया आहिनि। मिनिस्टर्स आहिनि, उन्हनि बि कुझु अहिड़ो न कयो आहे त ऑफिसरनि खे डायरेक्शन वग़ैरह ॾियनि। ऑफिसर्स पंहिंजी ड्यूटी प्रॉपरली नथा परफॉर्म कनि, ऐं रिसोर्सिस बि अवेलेबल आहिनि हिननि वटि। रिसोर्सिस जी प्रॉपरली हिननि जेको आहे यूटिलाइज़ेशन करे नथा सघनि, जंहिंजे करे जेको आम पब्लिक तकलीफ़ फेस करे थी। बरसात के गुज़रे काफ़ी ॾींहं थी चुका आहिनि, उन खां बावजूद सखर जे जेके रोड रस्ता आहिनि उन्हनि ते पाणी बीठो आहे, ऐं उहे रोड रस्तनि ते गाॾी कढण जे क़ाबिल न आहे, ऐं बिल्कुलु खॾा थी विया आहिनि, ऐं ॿार उते किरनि था। असांजी इंतज़ामिया खां इहा अपील आहे त काइंडली इन पाणी खे जल्दी कढियो वञे, ताकी शहरी पंहिंजी आम ज़िंदगी में जल्दी वापसि अचनि। पूरो रोड बेहाल लॻो पियो आहे, एॾा खॾा लॻा पिया आहिनि। इहा हाणे इलेक्शन जॾहिं जल्द इलेक्शन हुई, उन राति इहे रोड ठाहिया। सियासतदान लाइ कहिड़े हिसाब सां ठेकेदार खे ॾियनि था, घटिया क़िस्म जो मटीरियल इस्तेमालु कनि था। कुझु महीना बि न थिया आहिनि, उहो रोड हाणे ठहियो, हाणे ई उहो खॾा ईअं थी विया। कोई कंहिंजे लेडीज़ डिलीवरी वारी वेंदी त उनजी डिलीवरी थी वेंदी। बारिश को तो 1 महीना हुआ है, गुजर चुकी है बारिश, लेकिन उसके बावजूद पानी जिस गली में जिस मोहल्ले में जाएं वो बारिश का पानी खड़ा हुआ है, या बारिश का पानी नहीं निकाला गया। मिलिट्री रोड, गोलीमार, पुराना सखर, ये बंदर रोड, जितना भी इलाका है सब खंडर बन चुका है। ताज़ो पयल बरसातुनि खां पोइ सखर जे शहरनि चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले इंतज़ामिया खां घुर कई आहे त सखर जे भॻल टुटल रोड रस्तनि खे फौरी तौर ते तामीर कराए खेनि तकलीफ़ मां निजात ॾियारी वञे। कैमरामैन हमाद राजपूत सां गॾु जावेद जतोई, धरती टीवी, सखर।